अवां ज़ख़ीरा अंदोज़ी बाबति त ॿुधो हूंदो जंहिंमें वापारी मुख़्तलिफ़ शयुनि जो स्टॉक गॾु कंदा आहिनि, पर थी सघे थो अवां निंड ज़ख़ीरो करण बाबति न ॿुधो हुजे। इन ॻाल्हि ते यकीन करणु ॾुखियो हूंदो त निंड खे बि ज़ख़ीरो करे सघिजे थो। अहिड़ी दावा कैनेडा में कयल हिक तहक़ीक़ में साम्हूं आई हुई। क्लार्की यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ में ॿुधायो वियो हो त जेकॾहिं अवां ईंदड़ कुझु ॾींहंनि लाइ राति जो जाॻण जो इरादो रखो था त घटि निंड जे असरनि खे टारण लाइ निंड ज़ख़ीरो करे सघो था। इन लाइ कुझु वक़्त लाइ हर राति 2 कलाक वाधू निंड करण सां मामूल में तब्दीलीअ खे मुंहुं ॾियण में मदद मिली सघे थी। इहा हिकमत अमली निंड जे शेड्यूल में तब्दीली या निंड जी खोट जे बावजूदु जिस्मानी कारकर्दगी, दिमाग़ी अफ़ालनि ऐं याददाश्त खे बहितर बणाइण में मदद ॾींदी। इन तहक़ीक़ लाइ 12 नौजवाननि ते तजुर्बा कया विया जेके आम तौर ते सुठी निंड कंदा हुआ, पर तजुर्बे लाइ खेनि 38 कलाक जॻायो वियो। इन तजुर्बे खां कुझु ॾींहं अॻु खेनि हर राति 2 कलाक वाधू निंड करण जी हिदायत कई वई हुई। नतीजनि मां ख़बर पई त इन हिकमत अमली बाद 38 कलाक जाॻण बावजूदु संदनि जिस्मानी ऐं दिमाग़ी कारकर्दगीअ में बहितरी ॾिसण में आई। मुहक़क़िक़नि इहो बि चयो हो त इन हवाले सां वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, छो त इहा ॻाल्हि हुननि पहिरियों भेरो साम्हूं आंदी हुई। तहक़ीक़ खां सवाइ ॿिया माहिर चवंदा आहिनि त ईअं नाहे त अवां निंड ज़ख़ीरो करियो ऐं उनखे कंहिं ॿिए वक़्त लाइ बचाए रखो, पर वाधू निंड करण सां बहितरी ज़रूर ईंदी आहे, पर इहा ड्रिघे मुदे लाइ काराइती नाहे। निंड खे बहितर रखण लाइ अवां खे सवेर सुम्हणु घुर्जे ऐं सवेर उथणु घुर्जे। जेकॾहिं निंड जी ज़रूरत पूरी करणी हुजे त ॾींहं में थोरी थोरी देरि लाइ अखियूं ॿूटे आराम करे सघिजे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk